त मुंहिंजो नालो मंसूर अली जरवार आहे ऐं आउं बेसिकली लाड़काणे जे हिकिड़े नंढड़े ॻोठ सां बिलोंग कयां थो ऐं मां इंतिहाई हिकु ग़रीब घराणे सां तालुक़ु रखां थो। मुंहिंजो बाबा जेको आहे बेसिकली ड्राइवर रहिया आहिनि ऐं उन्हनि मुख़्तलिफ़ प्राइवेट कंपनीज़ में ड्राइविंग कई आहे। तव्हांखे ख़बर आहे पाकिस्तान में ड्राइविंग जो छा मयार आहे। सो एनीवेज़ सो मुंहिंजी जेका बेसिकली तालीम आहे उहा बि उतां जी आहे एंड देन पोइ असां मूव थियासीं कराची ऐं उते मूं पंहिंजी ज़िंदगी जा केतिरा ई साल मीडिया फील्ड खे ॾिना ऐं डिफरेंट मीडिया फील्ड जे इदारनि में कमु करण खां पोइ रियलाइज़ थियो त न यार ही फ्यूचर न आहे, तव्हांखे कुझु ॿियो करिणो पवंदो। सो उन ई सिलसिले में जॉब सां गॾु डिफरेंट कंट्रीज़ में आउं ट्राए कंदो रहियुसि त किथे थी वञे। यूरोप जे मुख़्तलिफ़ कंट्रीज़ मां रिजेक्शन मिलियूं छो जो ज़ाहिर आहे मुंहिंजो स्टडी गैप हुयो 7+ years जो ऐं उनखे ज़ाहिर आहे यूरोप जूं कंट्रीज़ कोन पियो एक्सेप्ट करनि एंड देन पोइ फाइनली मुंहिंजो ऑस्ट्रेलिया में थी वियो ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु आउं पंहिंजी फैमिली सां गॾु ऑस्ट्रेलिया जे शहर सिडनी में रहां थो। सो इहो हिकिड़ो मुंहिंजो नंढड़ो तारुफ़ आहे ऐं हिते आउं पढ़ां बि पियो थो, जॉब बि कयां थो। सो हाणे दोस्तनि सां शेयर कजे त ऑस्ट्रेलिया कीअं अचिजे ऐं कहिड़ा पाथवेज़ आहिनि। जेकॾहिं मां पंहिंजी ॻाल्हि कयां त मां हिते सेल्फ बेस्ड आहियां, मतिलबु मूंखे कोई स्कॉलरशिप न मिली आहे ऐं मां सॼो ख़र्चु पंहिंजो करे उतां खां ऐं पंहिंजी उन सेल्फ बेस्ड ते हिते पंहिंजी फैमिली सां गॾु आहियां। हाणे हिते ऑस्ट्रेलिया अचण जा ऑप्शन्स कहिड़ा आहिनि ऐं तव्हां कीअं अची सघो था, त मां तव्हांखे आसान लफ़्ज़नि में कोशिशि कंदुसि त सम्झाए सघां त तव्हांखे जीअं सम्झ में अची सघे। ॾिसो, सभ खां पहिरीं त जेकॾहिं तव्हां स्किल्ड प्रोफेशनल आहियो, स्किल्ड प्रोफेशनल मां मुराद इहा की या त तव्हां टीचर आहियो या डॉक्टर आहियो या इंजीनियर आहियो, 4 साल डिग्री आहे तव्हां वटि, 2-3 सालनि जो एक्सपीरियंस आहे, त तव्हां पाकिस्तान मां वेही करे डायरेक्ट पंहिंजी फैमिली सां गॾु हिते डायरेक्ट परमानेंट रेजिडेंसी वारी वीज़ा ते तव्हां हिते अची सघो था ऐं 2-3 साल गुज़ारण खां पोइ तव्हांखे हितां जी सिटीज़नशिप आराम सां मिली वेंदी आहे। ठीकु आहे, हिकु इहो पाथवे थी वियो, पर इहो थोरो टाइम टेकिंग आहे ऐं इन में ख़र्चु जेको आहे उहो 8 खां 10 लाख रुपया आहे। तव्हां पाकिस्तान मां वेही करे इहो सॼो प्रोसेस करे सघो था। कंहिं बि कंसल्टेंट वटि हलिया वञो ऐं तव्हांखे ॿुधाईंदो जेको बि हिन जो प्रोसीजर हूंदो। जेकॾहिं शॉर्ट में मां सम्झायां त बेसिकली पॉइंट सिस्टम हूंदो आहे जंहिंमें तव्हांजी एज काउंट कई वेंदी आहे, तव्हांजो प्रीवियस जेको एक्सपीरियंस हूंदो आहे ओवरसीज़ उहो काउंट कयो वेंदो आहे एंड देन तव्हांजी क्वालिफिकेशन असिस थींदी आहे। तव्हां जेकॾहिं मैरिड आहियो त तव्हांजा उहे पॉइंट्स काउंट कया वेंदा आहिनि। ईअं कंदे हितां जा जेकी बि शोबा आहिनि, जेकी बि मूं तव्हांखे ॿुधाया जेकी शोबा लाइक डॉक्टर या इंजीनियर या कहिड़ो बि के बि नर्स आहे, त उन्हनि खे 65 पॉइंट्स ऑस्ट्रेलिया जे लॉ मुताबिक़ तव्हांखे मीट करणा हूंदा आहिनि। उन में तव्हांखे जेकॾहिं तव्हां 25 खां 32 जे ब्रैकेट में अचो था एज जे, त तव्हांखे 30 पॉइंट्स मिलंदा आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हां जी इंग्लिश जेका आहे, इंग्लिश जो जेको टेस्ट ॾियो था, उहो हिकिड़ो तव्हां उनजो जेको क्राइटेरिया आहे उन जे जेको पहिरें नंबर ते आहे उनखे जेकॾहिं तव्हां मीट कयो था त तव्हांखे 20 पॉइंट्स मिलनि था। जेकॾहिं उन खां घटि वारो कयो था त तव्हांखे 10 पॉइंट्स मिलनि था। त ईअं तव्हांखे पॉइंट्स पंहिंजा कैलकुलेट करणा पवंदा आहिनि ऐं तव्हां ज़ाहिर आहे पंहिंजे मुल्क में वेही करे पंहिंजे पाण खे ॾिसंदा आहियो त मां किथे बीठो आहियां हिन टाइम में, मूं में कहिड़ियुनि शयुनि में मूंखे इम्प्रूवमेंट करण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं तव्हां स्किल्ड प्रोफेशनल आहियो त ही तव्हांजे लाइ आहे। उन में डिफरेंट वीज़ाज़ अची वेंदियूं आहिनि, 491 आहे या 190 आहे, 189 आहे। तव्हां होम अफेयर्स जी वेबसाइट ते वञो ऑस्ट्रेलिया जी, तव्हांखे सभु शयूं ख़बर पइजी वेंदियूं त छा आहे, कीअं थींदो आहे। ऐं ज़ाहिर आहे कंसल्टेंट बि वेंदव त तव्हांखे उहो गाइड करे छॾींदा जेको बि प्रोसीजर हूंदो। ॿियो स्टेप आहे आसान, जेको मोस्ट लाइकली तव्हां अची वेंदव हिते, उहो आहे स्टूडेंट वीज़ा, जिते आऊं आहियां। स्टूडेंट वीज़ा हिते स्कॉलरशिप्स यूरोप जी न मिलंदियूं आहिनि। जीअं यूरोप में फुली फंडेड स्कॉलरशिप्स तव्हांखे ऑफर थींदियूं आहिनि, त ऑस्ट्रेलिया में न हुअण जे बराबरि आहिनि। तव्हांखे मिलंदियूं पर रिसर्च डिग्री में मिलंदियूं ऐं रिसर्च डिग्री में स्कॉलरशिप फुली फंडेड वठणु हिकिड़ो वॾो जहाज जो कमु हूंदो आहे ऑस्ट्रेलिया में ख़ासि करे।
उनजो रीज़न इहो आहे की हिते कॉम्पिटिशन घणो हूंदो आहे त PhD में तव्हांखे आराम सां मिली वेंदी हिते फुली फंडेड विथ स्टिपेंड बट तव्हांखे जॾहिं कोर्स वर्क जी तरफ़ वञो था त तव्हांखे पार्शली स्कॉलरशिप्स 20% 30% उहे मिलंदियूं त मतिलबु फुली फंडेड हिते स्कॉलरशिप्स न हुअण जे बराबरि आहिनि त ऑस्ट्रेलिया में जेकॾहिं तव्हां सेल्फ पेस ते अचो था त उनजो ख़र्चु केतिरो आहे उनजो ख़र्चु इहो आहे की जेकॾहिं तव्हां हिते 2 तरह जूं क्वालिफिकेशन्स थियनि थियूं सेम डिग्री तव्हांखे यूनिवर्सिटी बि ऑफर करे थी सेम डिग्री तव्हांखे कॉलेज बि ऑफर करे थी कॉलेज जो जेको वीज़ा रेशियो आहे उहो थोरो घटि हूंदो आहे इन्हनि खे हिते डिवाइड कयो वेंदो आहे लेवल्स में यूनिवर्सिटीज़ डिफरेंट यूनिवर्सिटीज़ हूंदियूं आहिनि जेकी लेवल 1 में ईंदियूं आहिनि कुझु यूनिवर्सिटीज़ लेवल 2 में हूंदियूं आहिनि त उहे उन्हनि खे लेवल जे हिसाब सां इंटरनेशनली स्टूडेंट्स एलोकेट कया वेंदा आहिनि की तव्हां पर ईयर एतिरा स्टूडेंट घुराए सघो था ऐं पोइ उन तहत वीज़ा रेशियो जेको हूंदो आहे उहो डिसाइड थींदो आहे त कॉलेज जूं फीसिस घटि हूंदियूं आहिनि ऐं यूनिवर्सिटी जूं ऑब्वियसली फीसिस हाई हूंदियूं आहिनि त तव्हांखे 50 खां 60 या 70 लैक्स तव्हांखे माइंड में रखणा पवंदा ऑस्ट्रेलिया जी स्टूडेंट वीज़ा अप्लाई करण लाइ ऐं उनखां पोइ ज़ाहिर आहे हिकिड़ो मेन जेको ईंदो आहे उहो स्टेटमेंट आहे बैंक स्टेटमेंट तव्हांखे घटि में घटि करोड़ 1 करोड़ 20 लख ताईं जो अॼु जी जेके करंट सिचुएशन आहे उहा ॾेखारणी पवंदी जेकॾहिं तव्हां सेल्फ बेस ते अचो था त इहो 2-3 पाथवेज़ आहिनि ऑस्ट्रेलिया में अचण जा मां जॾहिं हिते आयुसि मूंखे खोड़ सारा दोस्तनि अप्रोच कई त अदा असांखे कुझु पैसा गॾु कया आहिनि कुझु असां ॿिया बि अरेंज कंदासीं असांखे वीज़ा वठी ॾियो बाबा वीज़ा हिते ईअं न मिलंदी आहे वीज़ा तव्हांखे या त तव्हां स्टूडेंट वीज़ा ते अचो या हाईली प्रोफेशनल हुजो तव्हां ऐं हुतां तव्हां पंहिंजे मुल्क मां वेही करे डायरेक्ट परमानेंट रेजिडेंसी वठी ऑस्ट्रेलिया जी पंहिंजे बचड़नि सां गॾु अची हिते सेट थियो त मूं चूज़ कयो स्टडी वीज़ा खे स्टडी वीज़ा में इहो आहे की तव्हां हिते जल्दी अची वञो था हिते अची करे बाक़ी मामलनि खे पोइ तव्हां पाण ॾिसी वठो था त हिते असीं आया आहियूं ऐं मां पंहिंजी फैमिली सां गॾु आहियां ऐं हिते अलहमदुल्ला सभु सही आहे हाणे ॻाल्हि कयूं था त ऑस्ट्रेलिया में जेकॾहिं केरु स्टूडेंट वीज़ा ते अचे थो त उहो छा मतिलबु हर महीने पाकिस्तान मां पैसा घुराए थो ईअं बिल्कुलु बि न आहे पाकिस्तान मां निकिरणु हिकिड़ो वॾो मसइलो आहे ऐं असां वटि अवेयरनेस जी घटिताई हूंदी आहे हिते जेके स्टूडेंट्स अचनि था उहे तव्हां बिलीव कयो त 18 खां 20 लख बि स्टूडेंट पाकिस्तानी पर मंथ कमाइनि था हिते ऑड जॉब्स करे लाइक ऊबर में फूड डिलीवरी जो कमु करे कंहिं रेस्टोरेंट ते करे हिते जॉब्स खे नंढो वॾो न सम्झो वेंदो आहे पे रेट बि तक़रीबन ऑलमोस्ट साॻियो ई हूंदो आहे जेको कंहिं हिकिड़े टीचर जो हूंदो आहे उहो ई हिकिड़े क्लीनर जो हूंदो आहे जेको सफ़ाई कंदो आहे ऐं को ख़ासि डिफरेंस न हूंदो आहे त क्लास डिफरेंस जेको आहे उहो हिते न आहे हर माण्हू पंहिंजे कम में ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां हुनखे इंजॉय करे कंदो आहे त हिते कमु केरु को बि नंढो वॾो न हूंदो आहे जेकी ज़ाहिर आहे स्टूडेंट्स जेकी पाकिस्तान मां अचनि था या ॿियनि जेकी एशियाई कंट्रीज़ आहिनि उन्हनि मां अचनि था त हिते उन्हनि खे पहिरीं ऑड जॉब्स करणियूं पवनि थियूं ऑड जॉब्स मां मुराद लाइक तव्हां फूड डिलीवरी करे सघो था तव्हां कंहिं कॉल सेंटर में कमु करे सघो था या तव्हां मुख़्तलिफ़ डिफरेंट हिते आहिनि लेबर वर्क आहे मतिलबु तव्हां पंहिंजी ज़िंदगी या जेकी पंहिंजूं जेके फीसिस आहिनि या जेके रोज़मर्रा जा ख़र्च आहिनि उहे तव्हां हिते आराम सां अची करे पंहिंजा एक्सपेंसिस जेके आहिनि उहे बियर करे सघो था ऐं हिते जेकी लिविंग कॉस्ट वग़ैरह या जेकी तव्हांजो जेको बि मतिलबु रोज़मर्रा जी ज़िंदगी में जेकी शयूं अची वञनि थियूं उहे तव्हां हिते अची करे अचण खां पोइ जॾहिं हिते पहुची वञो था त जॉब तव्हांखे मिली थी वञे उहो तव्हां सॼो फीसिस ॿियो जेको बि ख़र्चु आहे उहो आराम सां हिते मैनेज थी थो वञे तव्हांखे उतां पाकिस्तान मां घुराइणा नथा पवनि त इहो हिकिड़ो प्लस पॉइंट आहे ऑस्ट्रेलिया खे ओबियसली लैंड ऑफ अपॉर्चुनिटीज़ इन ई करे चयो वेंदो आहे त हिते जेके अर्निंग अपॉर्चुनिटीज़ आहिनि उहे इलाही आहिनि त इहो हितां जो बहितरीनु हिकिड़ो एनवायरमेंट आहे जेकॾहिं तव्हां अचणु चाहियो था त मुंहिंजी सलाह इहा हूंदी जेकॾहिं तव्हां स्किल्ड प्रोफेशनल आहियो त तव्हां सभ खां पहिरीं पंहिंजी डिग्रीज़ खे असेस करायो हिते मुख़्तलिफ़ डिफरेंट बॉडीज़ हूंदियूं आहिनि जेके लाइक इंजीनियरिंग जी हिकिड़ी अलॻि बॉडी हूंदी आहे जेका तव्हांजी क्वालिफिकेशन तव्हांजे वर्क एक्सपीरियंस खे ॾिसंदी आहे उतां अप्रूव थींदो आहे तव्हांजो त उनखां पोइ तव्हांखे वरी पंहिंजो पॉइंट्स कैलकुलेट करणियूं पवंदियूं आहिनि
ऐं उन बेसिस ते तव्हां पोइ EOI जंहिंखे एक्सप्रेशन ऑफ इंट्रस्ट चवंदा आहियूं उहो तव्हां उन में फाइल लॻाईंदा आहियो। उन खां पोइ तव्हांखे हितां जूं जेके डिफरेंट स्टेट्स आहिनि उहे तव्हांखे इन्विटेशन ॾींदियूं आहिनि ऐं तव्हां पोइ वीज़ा फाइल कंदा आहियो। त हिकु पाथवे इहो आहे। ॿियो पाथवे जेको मूं तव्हांखे स्टूडेंट वीज़ा जो ॿुधायो, त स्टूडेंट वीज़ा में जेकॾहिं तव्हां हिते सेल्फ बेसिस ते अचणु चाहियो था त मोस्ट वेलकम, तव्हां अचो। पर उन में ज़ाहिर आहे उहो आसान तरीक़ो त आहे ऐं जल्दी में तव्हांजो प्रोसेस थी बि वेंदो, पर उन में ज़ाहिर आहे तव्हांखे पंहिंजा एक्सपेंसिस ॾिसणा पवंदा पाकिस्तान मां। ऐं पाकिस्तान मां पहिरीं 3 खां 6 महीननि जी फीस तव्हांखे का कॉलेज या यूनिवर्सिटी 3 महीननि जी फीस तव्हांखां पाकिस्तान मां वठंदी आहे, का 6 महीननि जी वठंदी आहे। त उहा तव्हांखे हुतां पे करे ऐं तव्हांखे हिते अचिणो पवंदो ऐं हिते तव्हांखे माइंड में रखिणो पवंदो त हर 3 महीननि में तव्हांखे पाकिस्तानी रुपयनि में घटि 18 खां 20 लख रुपया तव्हांखे हिते फीसिस भरणियूं आहिनि, जेकी हिते तव्हां तक़रीबन कमाए करे ऐं हिते तव्हां ॾेई छॾींदा आहियो। जॾहिं तव्हांजी स्टडी वीज़ा ख़तम थी वञे त उन खां पोइ छा अपॉर्चुनिटीज़ आहिनि, त उन खां पोइ ॾिसो ईअं आहे की तव्हांखे हिते TR मिलंदी आहे, जंहिंखे टेम्परेरी ग्रेजुएट वीज़ा चवंदा आहिनि, को PSW चवंदो आहे, पोस्ट स्टडी वर्क। त उहो 2 सालनि जो मिलंदो आहे तव्हांखे ऐं उन में तव्हांखे पंहिंजी जंहिं फील्ड में तव्हां पढ़िया आहियो उन फील्ड में तव्हांखे जॉब ॻोल्हणी हूंदी आहे। ऐं जॾहिं जॉब ॻोल्ही करे कंदा आहियो त पोइ तव्हां एलिजिबल हूंदा आहियो, त तव्हां वटि एक्सपीरियंस बि हूंदो आहे, तव्हांजा पॉइंट्स बि हूंदा आहिनि, तव्हां जेको ऑस्ट्रेलिया में पढ़ंदा आहियो उन जा बि पॉइंट्स तव्हांखे मिलंदा आहिनि। त इहे मिलाए करे तव्हांजा सुठा पॉइंट्स थी वेंदा आहिनि ऐं उन बेसिस ते तव्हां PR लाइ एलिजिबल थी वेंदा आहियो। त पोइ तव्हां जा बाक़ी अॻिते जा सिटीज़नशिप जा मामला ऐं परमानेंट रेजिडेंसी जा आफ्टर स्टडी शुरू थी वेंदा आहिनि ऐं उन में तव्हांखे 3 खां 4 साल लॻंदा आहिनि ऐं देन पोइ तव्हां हितां जी ऑब्वियसली सिटीज़नशिप हासिल करे वेंदा आहियो। त इहे हितां जा फैक्ट्स आहिनि जेके मूं तव्हां सां शेयर कया ऐं मूं कोशिशि कई त तव्हांखे सुठे तरीक़े सां ऐं आसान लफ़्ज़नि में सम्झाए सघां त ऑस्ट्रेलिया में अचण जा इहे तरीक़ेकार आहिनि ऐं जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हां या फ्यूचर में तव्हांजो को प्लान आहे या तव्हांजे ॿारनि जो प्लान आहे त मुंहिंजी सलाह इहा हूंदी त पहिरीं सभ खां पहिरीं तव्हां पेपर वर्क कयो। तव्हांजो जेको ॿारु आहे या तव्हां पाण आहियो, पहिरियां पंहिंजे लाइ कोर्स चूज़ कयो, उन मुल्क में उन कोर्स जी वैल्यू ॾिसो, उन जूं अपॉर्चुनिटीज़ ॾिसो, जेकी आफ्टर स्टडीज़ अपॉर्चुनिटीज़ आहिनि। त आया छो जो ज़ाहिर आहे पाकिस्तान मां जेको ॿाहिरि निकिरे थो त उहो ॿाहिरि सेट थियण लाइ वञे थो, त उहे सभु शयूं तव्हांखे पंहिंजे माइंड में रखणियूं पवंदियूं आहिनि। देन तव्हांखे डिसाइड करिणो पवंदो त असां पाण खे या पंहिंजे ॿारनि खे कहिड़ी कंट्री मोकिलियूं ऐं हुते उन्हनि खे कहिड़ा बेनिफिट्स थी सघनि था। त मुंहिंजी इहा सलाह हूंदी तव्हांखे त कोशिशि कयो, ॿाहिरि निकिरो ऐं मूंखां को सवाल हुजे त तव्हां ज़रूरु पुछी सघो था ऑस्ट्रेलिया जे बारे में। जेका मूंखे ॼाण हूंदी उहा तव्हां सां ज़रूरु शेयर कंदुसि। थैंक यू।